नाज़रीन दानियों में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं त छोरवा जी पुछड़ीअ में 4 महीननि खां मथे वक़्त थियण बावजूद पाणी न अचण करे वोनण मिर्चनि ऐं ॿिए फसल जी पोखाई मुतासिर थियण लॻी। आबादगार परेशान आबादगारनि पारां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ छोर उमरकोट मेन बाईपास रोड ते अल रहीम कॉलोनी वटि सवें आबादगारनि धरणो हणी रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं सबबि छोर उमरकोट डोरो नारो मीरपुर ख़ास ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल रही। इन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे आबादगारनि नवाज़ अली आरिसर, रब नवाज़ मंगरियो, शाम सिंह सूमार मंगरियो, न्याज़ अली नूड़ी, हुमेर नूड़ी, रांझन भील, दाऊद नूड़ी, ताज मोहम्मद आरिसर ऐं ॿियनि चयो आहे त छोरवा जी पुछड़ीअ ते वाटर कोर्सनि ताईं 4 महीना गुज़रण बावजूद वारे जो पाणी न अचण करे हज़ारें एकड़ ज़मीन वोनण मिर्चनि ऐं ॿियनि फसलनि जी पोखाई लाइ तयारु कयल ज़मीन बंजर बणियल आहे, जॾहिं त छोरवा में मथे 4 ॾींहं खां वारो हलंदड़ आहे पर असांजे वाटर कोर्सनि ताईं पाणीअ जो हिकु फुड़ो बि न पहुतो, जंहिं करे असांजी पोखाई लाइ तयारु कयल ज़मीन बंजर बणियल आहे ऐं पोखाई न थियण करे असां सख़्तु परेशान आहियूं। हिननि चयो आहे त छोरवा जे पुछड़ में पाणी न अचण करे इलाइक़े में पीअण जे पाणीअ जो वॾो बहिरान पैदा थी वियो आहे। फ़ौरन आला अमलदारनि नोटिस वठी पुछड़ीअ जे वाटर कोर्सनि ताईं पाणी पहुचाइनि, न त ॿिए तरफ़ धरणे जो नोटिस वठंदे एरीगेशन इंजीनियर शान मला आबादगारनि सां वीडियो लिंक ते ॻाल्हियूं कयूं ऐं इहो वाइदो कयो त तव्हांखे 80 कलाकनि जी रोटेशन कराए पाणी टेल जे वाटर कोर्सनि ताईं पहुचाए ॾींदसि। इन बाद आबादगारनि धरणो ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो।